आज लाल तुझे मोते रंज ही मलालवा हुक्म कर महागुरवाया जड़ो मुझो हालवा आज लाल तुझे मोते रंज ही मलालिया हुक्म कर महाजर आया जड़ो मुझो हालिया आज लाल तुझे मोते। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सुमरो जूं मोहबतूं इन में तव्हांखे नज़र ईंदियूं, छो जो उन्हनि मोहबतुनि जो इज़हार पंहिंजे कलामनि में कयो। जेके कलाम उस्ताद जलाल चांडिया गाया उहे ई कलाम फौजिया सुमरो पिणु गाया, छो जो इन्हनि जी राय में को बि फ़र्क़ु न हो, छो जो ही ॿई हिक ॿिए जा कलाम ॻाईंदा हुआ ऐं हिकिड़े ई शाइर खे ॻाइनि पिया। दोस्तों जेके कलाम उस्ताद जलाल चांडिया गाया उहे तमामु घणा मक़बूल विया ऐं उहो ई कलाम फौजिया सुमरो ऐं हुनजो उहो ई आवाज़ उहो ई अंदाज़ ऐं उन रम्ज़ सां फौजिया सुमरो उहो साॻियो ई कलाम गायो। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो वॾो फ़नकार बि उस्ताद जलाल चांडियो आहे ऐं औरतुनि में फौजिया सुमरो आहे। फौजिया सुमरो खे बि सिंध में तमामु घणी मोट मिलंदी आहे। अॼु बि लखे माण्हू हुनजा चाहींदड़ आहिनि, हुनजा परस्तार आहिनि ऐं दोस्तों हुनजा कलाम तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल आहिनि ऐं उन कलामनि खे तमामु घणो पसंदि कयो वेंदो आहे। अखियुनि में आब छोवा चई दे हिजाब छोवा चपन खे चोर जानी बंद ही हिजाब छोवा ॾिसी तोखे दुख में राशिद वञण महालवा अखियुनि में आब छो चई दे हिजाब छो चपन खे चोर जानी बंद ही किताब छो ॾिसी तोखे दुख में राशिद वञण महालिया। दोस्तों ये ॿई फ़नकार हाणे असांजे विच में न आहिनि रहिया। उन्हनि जूं यादूं, उन्हनि जा गीत, उन्हनि जी गायकी हमेशह असांजे दिलि में ई रहंदी आहे। दोस्तों अॼु बि उन्हनि जो आवाज़ु असांजे दिलि में घर कयो वेठो आहे ऐं उन्हनि जो अंदाज़ बि गायकी जो असांजे ज़हन ऐं दिलि में आहे। अखर कुर्बवारो ओ तमायण न आई ओ अखर कुर्बवारो आई पिरल चवे ओ कुर्ब जो कमासो मोहब्बत के वेठे मिठड़ा समझी तमाशो अखर कुर्बवारो तमायण ना। दोस्तों अहिड़ा फ़नकार न कॾहिं थिया वरी न ई कॾहिं थींदा। इहे हाणे असांजे विच में न आहिनि रहिया, इहे पंहिंजे ख़ालिक़ी हक़ीक़ी सां वञी आहिनि मिलिया। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे, वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।